अॼु तव्हां अॼु हिननि इलाइक़नि जो दौरो कयो आहे, माण्हुनि जी हालत तव्हां कीअं? अदा मां कल्ह खां वठी कराची खां ऐं हिते जेकाबाद पहुती आहियां। मूंखे इंतिहाई अफ़सोस आहे, ॾुख थियो आहे त असांजा माण्हू हर जॻह ते रोडनि रस्तनि ते बेयारो मददगार पियल आहिनि। ऐं मूंखे अफ़सोस आहे त कल्ह खां वठी मूं हिकिड़ी शइ नोट कई त किथे बि हुकूमत नाले का शइ मूंखे नज़र न आई। जेकॾहिं किथे रोड ब्लॉक हुयो त उते का बि मोटरवे या रोड पुलिस किथे मूंखे नज़र न आई। ऐं रोडनि ते माण्हू जेके आहिनि त बग़ैर कंहिं खीमे जे, बग़ैर कंहिं अॾावत जे माण्हू खुलियल आसमान जे हेठां सुतल हुया, जंहिं वटि मॉस्किटो नेट्स जेके हूंदियूं आहिनि, जेके मच्छरदानियूं हूंदियूं आहिनि, उहे बि न हुयूं। मां सम्झां थी त छा हुकूमत इहो फ़र्क़ु करे थी त ही उन्हनि जा शहरी न आहिनि, छा इहा पाकिस्तान जा शहरी न आहिनि, या ही माण्हू असांजे क़ौम जो मुस्तक़बिल न आहिनि? ही जेके ॿारड़ा पहिरें उघाड़े घुमनि था या बेयारो मददगार आहिनि, बेसहारा थियल आहिनि हिन वक़्तु, या उहे असांजी धरती जो जा ॿार कोन्हनि? ऐं ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि त सिंध गवर्नमेंट खे जेको आलमी फ़ंड मिलियो आहे ऐं उन सां गॾोगॾु शहबाज़ शरीफ़ जेको वज़ीर आज़म वफ़ाक़ तरफ़ां फ़ंड मिलियो आहे, या हींअर 20 मुल्कनि जे सफ़ीरनि खे बिलावल ज़रदारी खणी करे पूरे सिंध जो दौरो करायो त मुख़्तलिफ़ मुल्कनि मां डॉलर्स मिलनि पिया। उहे सभु किथे ख़र्च थियनि था? जेके डीसीज़ खे 4-4 करोड़ रुपया मिलिया, उहे सभु किथे ख़र्च थियनि पिया? छाकाणि हिते त माण्हुनि वटि न ई को मुतबादिल का जॻह आहे साफ़ सुथरी, न ई माण्हुनि खे खाइण लाइ का शइ आहे, न ई माण्हुनि खे को कैंप्स जेको आहे त अॾावत थियूं हुजनि, किथे को टेंट सिटी लॻल हुजे त जिते माण्हुनि खे तरसायल हुजे, अहिड़ी का बि शइ नज़र नथी अचे। मूंखे इन शइ जो आहे त हिन वक़्तु पूरे मुल्क जी जेका सियासत हुई उहा ज़रूरु एक्सपोज़ थी आहे। हर सियासतदान एक्सपोज़ थी चुको आहे ऐं पूरे सियासी जेको ढांचो हुयो पाकिस्तान जो, उहो एक्सपोज़ थी चुको आहे त जेके दावेदार हुया, जेके अवाम जा दावेदार हुया त असां अवामी लीडर्स आहियूं, असां अवाम सां गॾु हूंदा आहियूं, अॼु उहे किथे बि नज़र नथा अचनि, पंहिंजे इलाइक़नि में नज़र नथा अचनि। जेकॾहिं ही अवामी लीडर्स हुजनि हा त अॼु ही अवाम सां ज़रूरु गॾु बीहनि हा, पर ही पंहिंजे गार्ड्स खां बग़ैर अवाम वटि पहुची बि नथा सघनि। अॼु असां मुख़्तलिफ़ ठुल जे इलाइक़नि जो बि दौरो कयो, जंहिंमें साॻी सूरत हाल आहे जीअं मूंखे ॿी सिंध में मुख़्तलिफ़ जॻहनि ते ॾिसण में नज़र आई। मां सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो कंदसि सिंध गवर्नमेंट खां, जेको तव्हांखे आलमी फ़ंड मिलियो आहे, जेके तव्हां 20 मुल्कनि जे सफ़ीरनि खे तव्हां हिते आंदो आहे, उन्हनि खे विज़िट करायो, उन्हनि सभिनि जो जेको मिलियल पैसो आहे उहो त पैसो घटि में घटि हिननि खे ॾियो। बक़ाया त तव्हां करप्शन जी वर चाढ़े छॾियो। 2010 वारी बोर्ड आई त हिननि चयो त असां ही जेके